कलोई में हेल्थ वर्कर्स खे 1 साल गुजरण बावजूद नौकरी जा पका ऑर्डर न मिलण खिलाफ संदस वारसन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। कलोई में 1 साल अॻु सिंध सरकार पारां थरपारकर में 450 लेडी हेल्थ वर्कर जे भर्तियुनि लाइ उम्मीदवारनि खां इंटरव्यू और टेस्टूं वरितियूं वयूं। उन खां पोइ लेडी हेल्थ वर्कर खे ऑफर ऑर्डर जारी कया विया, पर 1 साल गुजरण बावजूद लेडी हेल्थ वर्कर खे पका ऑर्डर ऐं पोस्टिंग न ॾिनी वई आहे। लेडी हेल्थ वर्कर जे वारसनि हरीश महराज, अब्दुल्ला थीबू, सरवर अहमदानी ऐं ॿियनि चयो त साल गुजरण बावजूद पोस्टिंग ऑर्डर न ॾियणु निहायत ई वॾी ज़्यादती आहे। उन्होंने सिंध जे वॾे वज़ीर सिहत वारे वज़ीर ऐं DHO थरपारकर खां मुताबिक़ कयो त नोटिस वठी लेडी हेल्थ वर्कर्स खे पोस्टिंग ॾिनी वञे। काज़ी अहमद में कुझु ॾींहं अॻु हथियारबंद हथां ज़ख़्मी पियो त अॼु लाॾाणो करे वियो। फ़कीर अब्दुलनबी कॉलोनी जे रवासी सियाल बिरादरी जे माण्हुनि पारां काज़ी अहमद प्रेस क्लब चौक ते लाश रखी धरणो हणी क़ौमी शाहरात ब्लॉक कई वई। संदन चवणो हो त कुझु ॾींहं अॻु बागड़ी बिरादरी जे माण्हुनि ॿियनि जवाबदारनि सां मिली पीरसन क़ाइम सियाल खे ज़ख़्मी कयो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सां फोती हो। हुननि मुताबिक़ कयो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फोती जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। कलोई तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में समाजी तंज़ीम थरदी पारां 500 कोरोना मुतासिर ख़ानदाननि में राशन थेला, फसल जो बिज ऐं माल जो चारो विरायो वियो। तंज़ीम जे अॻवान लक्ष्मण दास, जयकुमार, महेश्वरी, असलम बजीर ऐं ॿियनि जी अॻवानी में नेतावरी चेक पोस्ट ते ग़रीब माण्हुनि में ज़रई ज़मीन जो बिज, राशन जा थेला ऐं चुपियल माल जे खाध खुराक ऐं चारो विरायो वियो। इन मौक़े ते थरदी अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुननि मेरिट जे बुनियाद ते समूरे तालुके जे ॻोठनि जी सर्वे कई, जेके ग़रीब माण्हू हुआ उन्हनि खे बिज ऐं इमदादी सामान ॾिनो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मीरपुर ख़ास जे अॻवान इक़बाल गौरी चयो आहे त इमरान ख़ान पाकिस्तान खे तरक़ी जी राह ते वठी वेंदो। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जी पॉलिसी चोर ऐं धाड़ेलनि खां बर्दाश्त न पई थिए। झॾो में तक़रीब ख़िताब कंदे इक़बाल गौरी चयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ झॾो शहर जे मसइलनि मुताबिक़ पंहिंजी आला क़यादत सां ॻाल्हाए खेसि आगाह कयो आहे। हुन चयो त वज़ीर आज़म खां शहर लाइ ख़ासि ग्रांट वठी कमु कराईंदासीं। इन मौक़े ते झॾो तालुके जी नई बाडी पिणु जोड़ी वई, जंहिंमें सिटी सदर इमरान कामखानी, गिरधारी लाल, नारायण दास, इमरान राजपूत ऐं ॿिया उहिदेदार चूंडिया विया। तक़रीब में शहरनि तोड़े PTI कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।